अस्सलाम वालेकुम। क़िसागो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। इन दुआ सां अवां जिते बि ख़ुशि हुजो, शाद आबाद हुजो। करीम रब अवां खे दामे दरमे करमे सुखने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। हयाती अवां सभिनी ते, असां सभिनी ते महिरबान हुजे ऐं ज़िंदगी जा काज ईअं ई सरंदा रहनि। ख़वातीन साथी, जेका वबा आहे कोविड जी, अल्लाह पाक इन्हनि सभिनी खे महफ़ूज़ रखे। वैक्सीनेशन जे बारे में हमेशह अर्ज़ु कंदा आहियूं, ख़्यालु रखंदा कयो, सैनिटाइज़ेशन जो ख़्यालु रखंदा कयो, मास्क ज़रूरु पाईंदा कयो ऐं सोशल डिस्टेंसिंग जेका आहे उहा पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि अहमियत रखे थी। इहो असां हमेशह क़िसागो में अवां जी ख़िदमत में पेश कंदा आहियूं। उन ते माण्हू जी सोच गुजिब थी सघे थी, पर इहो जेको मैसेज आहे उहो पंहिंजी जाइ ते हिकिड़ो बिना अहम हैसियत रखे थो, छाकाणि त बीमारी मौजूदु आहे ऐं ख़ुदा न ख़्वास्ता ख़तरनाक बि आहे। त एहतियात इलाज खां बहितरु हूंदो आहे ऐं असांखे कोशिशि करणु घुरिजे त असां एहतियात जो दामन कॾहिं बि न छॾियूं। हयाती में ईअं हूंदो आहे त अलाए केतिरा हिसा हूंदा आहिनि, केतिरा कार्य हूंदा आहिनि जेके तॾहिं सरंदा आहिनि जॾहिं उन जी सम्झ ईंदी आहे। मूं तव्हां सां पहिरीं बि हिकिड़ी ॻाल्हि कई हुई, त ॾाहे जी ॻाल्हि कई हुई मूं तव्हांखे, त जेके कंहिं अची चयो त साईं बाज़ारि में केरु तव्हांजी गिला पियो करे त पाण फरमायूं त बाबा हुन तीर उछलायो तो झटियो ऐं मुंहिंजे सीने में हणी कढियो। माना इहा नंढड़ी ॻाल्हि आहे, पर हुन इम्पैक्ट तमामु घणो आहे। त जेकॾहिं असां गौर कयूं त ज़िंदगी दरअसल नंढियुनि ॻाल्हियुनि जो मजमूओ आहे। उहा नंढी ॻाल्हि जेका पोइ वॾी ॻाल्हि खे जनमु ॾिए थी। असां हमेशह वॾियुनि ॻाल्हियुनि ते गौर कंदा आहियूं त वॾी ॻाल्हि खे एॾी वॾी ॻाल्हि थी वई, वॾी ॻाल्हि थी वई, पर तव्हां जेकॾहिं गौर कंदो न त उनजी पर्सपेक्टिव में, उनजी बुनियाद में का नंढी ॻाल्हि ज़रूरु थी हूंदी जितां इहा शुरू थी हुजे। जिस्म ते निगाह विझूं था, नंढड़ी हिकिड़ी फुरड़ी हूंदी आहे जेको अला माफ़ी एॾी वॾी मुसीबत में मटिजी वेंदी आहे, एॾो वॾो फोड़ो थी वेंदो आहे, पोइ उहो कैंसरस थी वेंदो आहे। नंढी खां शुरू थी वेंदी आहे, कोई हिकदमि कोई कोन चवंदो आहे त भई हिकिड़े ॾींहं में हेॾी वॾी शइ जेका असां थी वई। त दरअसल नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे ज़िंदगीअ जी सिखत ॾियनि थियूं, असांखे ॿुधाइनि थियूं त ज़िंदगीअ जो कार वहिंवार कीअं हूंदो आहे। तव्हांजी हिकिड़ी हल्की नज़र ज़िंदगीअ खे नरम करे सघे थी, ऐं सख़्ती सां ॾिसणु कंहिंखे मतिलबु गेज़ करणु जेको आहे गूज़ बम्स खड़ा करे सघे थो, वार खड़ा करे सघे थो। इहो थींदो अथव ईअं। जेके डिॼंदा आहिनि इन करे डिॼंदा आहिनि जो हुनखे लॻंदो आहे त इहा नज़र मूंखे खाई वेंदी। जेके ख़ुशि थींदा आहिनि उहे इन करे ख़ुशि थींदा आहिनि त हुनखे लॻंदो आहे त इहा नज़र मूंखे भाकुर में भरे वठंदी। हीअ ज़िंदगी आहे, हिनखे सम्झण जी ज़रूरत आहे। हाणे हिते जेका शइ सभ खां अहम आहे उहा असांजी ज़बान आहे। असां जेकॾहिं उनखे उन हिसाब सां वठूं, जेकॾहिं असां ॿोलीअ खे सुठो रखूं, असां शाइस्तगी खे अडॉप्ट कयूं, असां सोच खे कंहिं पॉज़िटिविटी में खणी वञूं, घणो कुझु थी सघे थो। हिकु महिरबानी सां मुलाक़ात थी ऐं हुन गुफ़्तगू कंदे कंदे चयो त साईं मां ॾाढो ख़ुशहाल हुउसि, ॾाढो सुठो हुउसि। ऐं पोइ ईअं थियो त मूं पंहिंजे लाॾकोद सां पंहिंजे पुट जी शादी कराई, ऐं जंहिंसां शादी कराई न, जॾहिं खां असांजे घर में आई आहे न, बदबख़्ती शुरू थी वई आहे। ऐं उन खां पोइ ईअं थियो आहे त माना नौकिरी बि हुनजी हली वई आहे, नौकिरी बि कान्हे का। ऐं साईं हुनजो पेर एॾो गरो आहे जो घर में जॾहिं खां असांजी नुंहुं आई आहे न, त उहो हाणे त टपड़नि विकण ताईं, थांवनि विकण ताईं अची पहुता आहियूं। मां लॻे थो हुनखे ॾिठो पए जॾहिं हुन इहा गुफ़्तगू कई त एॾो नुक़सानु थी वियो आहे, छाकाणि त उहो असांजे घर में आई आहे। मां जॾहिं पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदो आहियां ख़वातीन साथ, ख़ासि तौर ते ह्यूमन बिहेवियर्स, त मां हुनखे चवंदो आहियां त जेका इहा कारी ॿिली वञे पई न, ऐं महमूद साहिबु सम्झे थो त इहा कारी ॿिली जेका आहे इनखे ॾिसण सां मुंहिंजो सॼो ॾींहुं ख़राबु थी वियो, त यकीन कयो कारी ॿिली बि सोचींदी आहे त महमूद मुग़ल साहिब खे ॾिसी मुंहिंजो ॾींहुं ख़राबु थी वियो। असीं इहे छो साम्हूं वारे खे क़सूरवार कंदा आहियूं? त हिन जे करे हा बख़्त जी बाज़ी हूंदी आहे। ॾिसो, मां हिन मौज़ू खे नथो छॾियां त वरी पोइ एस्ट्रोनॉमी जा जेके माहिर आहिनि उहे हिन ते तनक़ीद करणु शुरू कनि। वक़्तु हूंदो आहे, ख़ुशबख़्ती बि अलामत आहे, बदबख़्ती बि हूंदी आहे, पर असीं माण्हू सां ईअं इंतकापेट छो कंदा आहियूं? इहो जेकॾहिं असां जुमिलो, मूं हुनखे चयो त तव्हां कॾहिं पंहिंजे नुंहुं खे इहो जुमिलो चयो आहे? त उहो माठि थी वियो। माना मूंखे लॻो त हुन चयो हूंदो, पर मुंहिंजे लाइ छो वात मां हिकिड़ो जुमिलो निकिरी वियो। मूं चयो त तव्हां न चयो हूंदो, पर तव्हांजे पुटु हुनखे ज़रूरु चयो हूंदो। इंसानु हिकिड़ो किताबी जुमिलो इस्तेमालु कंदो आहे त छाजो बुखियो आहे? चवंदा आहिनि साईं खाधो पीतो जिते किथे मिले थो, इंसानु मोहबत जो बुखियो आहे। शुरू खां वठी तव्हां इहो किताबुनि में बि पढ़ियो हूंदो, ॿुधो हूंदो, यकीन ॼाणो ईअं ई अथव। इंसानु मोहबत जो बुखियो आहे, इंसानु सम्झ जो बुखियो आहे। इंसानु चाहे थो त केरु हुनखे सम्झे, केरु हुनखे मोहबत ॾिए, केरु हुनखे भाकुर पाए, केरु हुनजी ॻाल्हि ॿुधे। हीअ आइसोलेशन छा थी वई आहे? को ॻाल्हि कोन थो ॿुधे, को भाकुर कोन थो पाए, को ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि ई कोन थो करे। बाक़ी हाणे असां जेकॾहिं कंहिंखे ईअं सम्झूं था त को आम सॉलिड से बदबख़्त आहे, हुनजी बदबख़्ती त हीअ आहे हू आहे, असां पंहिंजे वक़्त खे केतिरो आज़मायो आहे, असां पंहिंजी कोशिशि खे केतिरो ॾिठो आहे। असां सम्झूं था त सभु कुझु असांजे हथ में आहे, जेको असांजे हथ में कतई कोन्हे। इहा ॻाल्हि असांखे यादि रखणु घुरिजे त उहा शइ असांजे हथ में कतई कोन्हे, उहा शइ खे ॿिए पासे आहे। चनवाज़ नाठी आहे असांजो घर जो फ़र्ज़ु आहे,
उन हिकिड़ी ॻाल्हि कई त उनखे कंहिं साहब ॿुधायो, शायदि मूं इहा ॻाल्हि तव्हां सां कई बि हुजे, पर मां तव्हां सां वरी रिपीट करणु चाहियां थो त उनखे ऑफिस में हिकिड़ो माण्हू पसंदि न हो, कॉन्टेक्ट ते रखियलु हो, उहो हमेशह चाहींदो त हुनखे पको कोन कंदुसि, ऐं मां जॾहिं मूंखे मौक़ो मिलियो मां फायर कंदुसि। त फाइनल इंटरव्यूज़ आया पए, हमरा जो कमु ॾाढो सुठो हूंदो, ज़बरदस्तु कमु कंदो हुयो। सो जॾहिं इंटरव्यूज़ थिया त जंहिंमहिल वरी इंटरव्यू में वेठो त हू हुन हमरा टॉप कयो। पोज़ीशन्स 10 हुयूं, इंटरव्यूअर्स 13 अलाए 14 हुया। त जेको जंहिंजे अंदर में खुनास भरियल हुई न, त हुन चयो त न मूंखे हिनखे करिणो ई कोन्हे को। हुन चयो त अॼु राति मां सॼो जेको टाइप करे सुभाणे मोकिलींदुसि हेड ऑफिस, ऐं ऑर्डर हिन जो 11 नंबर ते हूंदो त हिन जो थींदो ई कोन, हिनखे मां पोइ करे छॾींदुसि। कम जो प्रेशर घणो थी वियो, ॻाल्हि हुन खां विसरी वई, शाम थी वई, रहिजी वियो। ॿिए ॾींहुं सुबुह साण इहो सोचियो हो त मां वञण साण हीउ कमु कंदुसि ऐं इहो ड्राफ्ट मोकिलींदुसि जीअं ऑर्डर्स ॿिया अचनि, हीउ कमु हू कमु फलाणो कमु अलाणो कमु। ओचितो हुनखे यादि आयो त 12 थी विया आहिनि मंझंदि जा, मूंखे फैक्स करिणो हुयो, उन ऑर्डर्स बि अॼु ई अचणा हुया। त हिकदमि जो डोड़ंदो पुॻो त हुनजे ॿिए हिकिड़े कलीग पुछियो त छा थियो? चई यार हू मतिलबु रिकमेंडेशन्स मोकिलियूं हुयूं ऐं ऑर्डर्स अचणा। चई तूं परेशान न थी, मूं तोखे कम में ॾिठो, मूं त सभु करे छॾियो। पाण कल्ह बोर्ड में गॾु हुआसीं, मूं रिकमेंडेशन्स तो वारियूं साॻियूं काउंटर करे मूं मोकिले छॾियूं, उनजा ऑर्डर्स बि अची विया आहिनि। हाणे उहो ॾिसे पियो ऑटोमाट करे, जंहिंखे हुनखे कढिणो हो हुनजे इख़्तियार में कोन हो। असां सम्झूं था न असांखे सभु कुझु असांजे हथ में आहे, असांजे इख़्तियार में कोन्हे। त हाणे असां कंहिंखे बदबख़्त कहिड़ी ॻाल्हि में चऊं था, असां कहिड़ो सेंस आहे असांजो त असां चऊं था त हिन जो वक़्तु सुठो कोन्हे। असां पंहिंजे वक़्त खे कनायो आहे, असांजो छा एॾो मतिलबु वी आर फ्लाइंग सोलो, छा पियो थो थिए कौतन सर? हिते हिकिड़ो नंढो अर्ज़ु करणु चाहींदुसि, मां मञा थो बदबख़्त आहे, मां मञा थो हुनजो वक़्तु सुठो न आहे, मां ख़ुशबूदार आहियां, हुनखे शायदि ख़ुशबू लॻल कोन्हे, नौज़ बिल्ला बदबूदार हू बि कोन्हे, पर ख़ुशबू लॻल हुनखे कोन्हे। हलो ठीकु आहे, मूंखे ॾाढी अनकोर नायर लॻल आहे, मां ॾाढो हिकिड़ो फ्रेग्रेंस में आहियां, पर यादि रखो हुनजे जिस्म में जेकॾहिं ख़ुशबू कोन्हे न, ऐं हुनखे पाण ई अहसासु आहे त छा पियो थो वहे वापरे, पर जंहिं महिल बि न असां हुनखे इहो जुमिलो चयो त तुंहिंजे करे असां सां एतिरो कुझु थियो आहे, ॼाणजो असांजी सॼी ख़ुशबू उॾामी वेंदी, बदबूदार साम्हूं वारो वजूदु कोन्ह थींदो, असांजे वजूद में ख़ुशि जेका आहे न उहा बद थी वेंदी। बसि नंढो अर्ज़ु आहे। असीं छो ज़बान जा नश्तर हलाईंदा आहियूं, असीं छो ॿियनि खे डिमोरलाइज़ कंदा आहियूं, असीं छो नथा बकअप करे सघूं? काई ॻाल्हि कान्हे, लेट्स डू टुगेदर, अचो करे था वठूं न पाण। मूं शायदि अॼु अजीब ॻाल्हायो आहे, तव्हांखे शायदि मुंहिंजे लहजे में का ॼर नज़र ईंदी हुजे, का बाहि हल्की को तेज़ तपिश हुजे, छाकाणि त मां ॾुख जी हिकिड़ी लहर मां गुज़रा पियो थो। त असीं माण्हुनि खे अलाए कीअं चई छॾींदा आहियूं त यार तूं त ईअं ई, तूं त हूअं ई। छा असीं अशफ़ाक़ साहब वारी ॻाल्हि मां तव्हांजी ख़िदमत में वरी अर्ज़ु कंदुसि त जॾहिं बि तव्हां बहस में खटियो पिया था ऐं तव्हां ॾिसो पिया था त आख़िरी जुमिलो अहिड़ो आहे जेको मां चवंदुसि न त उहो तबाह थी वेंदो, त महिरबानी करे जुमिलो रोकियो, माण्हू बचाए वठो। छो नथा कयूं असां ईअं? थोरो अॻिते हलूं था। हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि चवणु चाहियां थो, हीअ जेके असांजे घरनि में ईंदियूं आहिनि न महिरो इनायत हूंदियूं आहिनि, वॾो कर्म हूंदो आहे रब जो त केरु असांखे पंहिंजी न्याणी ॾे, उहा न्याणी असांजे घर में अचे, उहा पंहिंजो वक़्तु खणी ईंदी, डोंट वरी अबाउट इट, उहा पंहिंजी मानी खणी ईंदी, हुनजी गिनती न कयो, उन वटि पंहिंजो रिस्क रोज़गार हुनखे रब ॾींदो। तव्हां पंहिंजो फ़िक्रु कयो, तव्हां पंहिंजे लहजे जो फ़िक्रु कयो, तव्हां पंहिंजे पाण खे रोकियो, पंहिंजी ख़ुशबू सलामत रखो। तव्हां कीअं था चओ त जेका मुंहिंजे घर में न्याणी आई आहे उहा हीअं आहे? उहो तव्हां कीअं सोचींदा आहियो त असांजी न्याणी खे ॿिए पासे वञी थी त बसि महिलात खड़ा थी करे छॾे पंहिंजे नसीब मां? छो हुनजो मुड़ुसु महिनत नथो करे छा? जेकॾहिं उहो मौलात खड़ा थी करे पंहिंजे नसीब में त कमाए त हुनजो मुड़ुसु थो न, इहो करे असां सोचियो आहे? छो ईअं असां कंदा आहियूं? आपा महताब महबूब जी हिकिड़ी कहाणी यादि अचे पई थी, शायदि मां जेकॾहिं ग़लति हुजां त आपा मूंखे माफ़ु कजो। उहा न त हू पुछे थी त तुंहिंजो घर कीअं पियो हले? चई त बसि नुंहुं सॼो ॾींहुं किट कयो वेठी आहे ऐं अजीब मुसीबत आहे ऐं मुंहिंजे पुट खे जेको आहे सो पंहिंजे करण जे चकर में आहे, मतिलबु इहे सभु ॻाल्हियूं। त चई पर उहो तुंहिंजी धीअ पंहिंजे घर में कीअं आहे? चई ॾाढी ख़ुशि आहे, पंहिंजो अलॻि घर वरितो अथसि, ससु खां धार रहे थी, ख़ुशि रहणु लॻी आहे। हाणे सोचियो असीं छो कंदा आहियूं? अलाए किथां खां शुरू थी, अलाए केॾां वियासीं, सम्झ में न आई ॻाल्हि। पर ॻाल्हि इहा एतिरी सम्झ में अचे थी त असांखे इज़त करणु खपे, असांखे मोहबत करणु खपे, असांखे हिकिड़ो वॾो भाकुर खणी हलणु खपे, असांखे ख़्यालु रखणु घुरिजे त असांजो लहजो निश्तर न हुअणु खपे, असांजो लहजो मरम हुअणु खपे। का ॻाल्हि दिलि खे बुरी लॻी हुजे त माफ़ु कजो, माफ़ी घुरां थो, पर हीअ मौज़ू अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें माण्हू जज़्बाती थी वेंदो आहे, अंदरि खे हिकिड़ी तकलीफ़ थी पवंदी आहे। मालिक करीम अव्हां खे दामे दरमे कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखंदो,
इंशाअल्लाह लज़ीम हयात रही त ईंदड़ त वरी मिलंदासीं फ़ी अमान अल्लाह। अल्लाह भाई।